ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। एसएसपी घोटकी मोहम्मद अनवर खेतरा पारां 3 थाणनि जे एसएचओस खे बदिली करे छॾियो। घोटकी ए सेक्शन थाणे तां सैद कलब बादशाह खे बदिली करे संदसि जाइ ते मोहम्मद रमज़ान मल्हा खे एसएचओ ए सेक्शन घोटकी मुक़ररु करे छॾियो। जरवार थाणे तां एसएचओ अब्दुल वहीद भुट्टो खे बदिली करे सदरुद्दीन लख खे एसएचओ लगायो वियो, जॾहिं त आंदल संदराणी थाणे तां मोहम्मद याकूब शर खे बदिली करे ज़ुल्फ़कार बंबरो खे रखियो आहे। 3 थाणनि तां हटायल एसएचओस खे पुलिस लाइन रिपोर्ट करण जूं हिदायतूं जारी कयूं वयूं। हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। एसएसपी घोटकी मोहम्मद अनवर खेतरा पारां 3 थाणनि जे एसएचओस खे बदिली करे छॾियो। घोटकी ए सेक्शन थाणे तां सैद कलब बादशाह खे बदिली करे संदसि जाइ ते मोहम्मद रमज़ान मल्हा खे एसएचओ ए सेक्शन घोटकी मुक़ररु करे छॾियो। जरवार थाणे तां एसएचओ अब्दुल वहीद भुट्टो खे बदिली करे सदरुद्दीन लख खे एसएचओ लगायो, जॾहिं त आंदल संदराणी थाणे तां मोहम्मद याकूब शर खे बदिली करे ज़ुल्फ़कार बंबरो खे रखियो आहे। 3 थाणनि तां हटायल एसएचओस खे पुलिस लाइन रिपोर्ट करण जूं हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि।